अस्सलाम वालेकुम नाज़रीन तान सिरायो एसटीवी न्यूज़ ताज़ा बुलेटिन में वली मोहम्मद चारो हाज़िर आहियां। नज़र विझूं था जोहर जमाली खां कुर्बान रिंद जी मोकिलियल रिपोर्ट ते। ऑल पार्टीज़ एक्शन कमेटी ज़िले सिजावल तरफ़ां डीसी सिजावल खे हटाइण लाइ हलंदड़ मुहिम जे ॿिए मरहले में जोहर जमाली शहर मुकमल शटर बंद हड़ताल कई वई आहे। हड़ताल सबब शहर जा समूरा कारोबार मरकज़ी मुकम्मल तौर ते बंद रहा। ऑल पार्टीज़ एक्शन कमेटी के अगवान अब्दुल वाहिद खासकली, मौलवी नजीबुल्ला मेमन, हाफिज रुज़वान मंदरो, फारूक आज़ाद, शाहिद हुसैनी, अली हसन सोली के अगवान में कारकुन शहर जो गश्त कंदा रहा। जॾहिं कलात मार्केट, मदनी चौक, शाह यकीक रोड, शाह बंदर रोड समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते कारोबार मुकम्मल तौर ते बंद रहियो। उन मौके ते अगवान जो चवण हो त सिजावर ज़िलो मनशात ऐं करप्शन जो गढ़ बणियल आहे। डीसी सिजावर 3 सालनि में करोड़नि जी करप्शन कई आहे। तरक़ीअ जे नाले में वॾे पैमाने ते गोबियूं हयूं वयूं आहिनि। उन जी जांच कई वञे। हुननि चयो त डीसी खे हटाइण ताईं जदोजहद जारी रहंदी।